नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त लोहार को कंब सिंध जी सकाफ़त में अचे थो। लोहार वॾी महिनत सां कोडर, डाटो, कुहाड़ी, चड़ा, कातियूं, कात ऐं ॿिया औज़ार ठाहिनि था, जेके हारियुनि ऐं मज़दूरनि समेत ॿाराड़ी जे माण्हुनि खे कमु अचनि था। लोहार के कम बाबति पेश आहे बुल्ली शाह करीमा। अली हसन रिंद जी ही रिपोर्ट। असांजी सोणी सिंध ज़ाती सकाफ़ती रंगनि सां मालामाल आहे। लोहार को कंब सकाफ़त में अचे थो, जंहिंमें कोडर, कुहाड़ी, काती ऐं ॿिया केतिरा ई औज़ार ठाहिया वञनि था, जंहिंमें वॾे तइदाद में हारी तबिके खे कम में अचे थो। हिन सिलसिले में हिते बुल्ली शाह करीम जे लोहार को कमु कंदड़नि आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त कुहाड़ी ठाहींदा आहियूं, डांटो ठाहींदा आहियूं, काती ठाहींदा आहियूं, कात ठाहींदा आहियूं। असीं 100 डाटो ठाहींदा आहियूं, असांखे मज़दूरी मिली वेंदी आहे। डेली 100 तयारु करे वेंदा आहियूं। डाटे खे तमामु घणो पसंदि कंदा आहियूं। चड़ा ठाहींदा आहियूं, जिन खे मटरी चइबी आहे। के मटरी चवंदा आहिनि, के चड़ा चवंदा आहिनि। ऐं हिकिड़ा वॾा घिंट हूंदा आहिनि उठनि खे, ॿकरियुनि खे, मईनि खे, ऐं उन जूं बोरखणियूं हूंदियूं आहिनि, जेके रसो न टुटे वटिजण लाइ, उहे ठाहींदा आहियूं। तक़रीबन हर शइ ठाहींदा आहियूं। हारी माण्हू हूंदा आहिनि, जेके ॿाराड़ी जा माण्हू आहिनि, उहे इस्तेमालु कंदा आहिनि। कुहाड़ी, कोडर, डांटो इहो इस्तेमालु कंदा आहिनि। चौनी, कुहाड़ो, कुहाड़ी भसीअ को गाह बठे में कमु ईंदा आहिनि, बनी कम में बि ईंदा आहिनि। माण्हू बनी बि कंदा आहिनि। तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असां कोडर, कुहाड़ी, डाटो ऐं ॿिया केतिरा ई औज़ार ठाहींदा आहियूं ऐं चड़ा बि ठाहींदा आहियूं, गानियूं ठाहींदा आहियूं, मटरियूं ठाहींदा आहियूं, जेके माल जे कंधनि में ॿधंदा आहिनि, जेका उन जी सूंह वधाईंदा आहिनि। कैमरामैन जावेद अली रिंद सां गॾु अली हसन रिंद, आवाज़ न्यूज़, बुल्ली शाह करी।